बुद्धि तंद तंबू पयम पिरिया जा पूर अंदर जुल्फ फकीर चै अंदर जुल्फ फकीर चैनी हतया नासूर समाया सूर लात बुद्धि लतीफ जी ओ सोनो पढ़ सैयद जो सोना पढ़ सैयद जा और सोनी मथन नील आशिक अब्दुल लतीफ हली अचज तू है हली अच तू है ओ तमिलई फैज फकीर चे भलो आदर भिटाई जो भिटाई में भलाइया भलो आदर भिटाई जो भिटाई में भलाइया भलो आदर भिटाई जो रसे थी रोज मौला खलकत खुदाइया जिते खलकत खुदाइया भिटाइया में भलाइया भलो आदर भिटाइया जो भिटाइया में भलाइया भलो आदर भिटाइया जो सजन तू जी सार में तबूरे जी तार में सजन तू जी सार में तबूरे जी तार में है तबूरे जी तार में वाई वहदत जी गाइया वाई वहदत जी गाइया भिटाइया में भलाइया भलो आदर भिटाइया जो भिटाइया में भलाइया भलो आदर भिटाइया जो सुभान अल्लाह फज़कुरूनी अज़कुरकुम कुरान में कादिर कहा है फज़कुरूनी
रहियो थी वई यादे खुदाइया थी वई यादे खुदाइया भिटाइया में भलाइया भलो आदर भिटाइया जो भिटाइया में भलाइया भलो आदर भिटाइया जो मोती मर जान हीरा लाल जहवाए रखा बेवधे मोती मर जान हीरा ऐ लाल जहवाए रखा बेवधे है लाल जहल कमाइया भिटाइया में भलाइया भलो आदर भिटाइया जो भिटाइया में भलाइया भलो आदर भिटाइया जो लतीफी लात प्यारिया ऐ प्यारा बेतह सारा वाली वराए जवागू बरी वतन दे वाली वाली वराए जवागू बरी वतन दे रोज़ो शाह लतीफ़ जो रोज़ो शाह लतीफ़ जो शलडातर देखारेज अला ज़ुल्फ़ फ़कीर अला ज़ुल्फ़ फ़कीर ते तू कादिर करम करेज पढ़े पसाएज मुशाहिदो महबूब जो लतीफी लात प्यारिया ऐ प्यारा बेतहिल सारा है बेतहिल सारा थिया ज़ुल्फ़ फ़कीर से बुधी जल बेवाइया थिया ज़ुल्फ़ फ़कीर से बुधी जल बेवाइया भलो आदर भिटाइया जो भिटाइया में भलाइया भलो आदर भिटाइया जो भलो आदर भिटाइया जो सुभान अल्लाह। असांजे हिकिड़े दोस्त अमेरिका मां पुछो त तसौफ़ छा आहे ऐं तसौफ़ जो बानी जेको आहे उहो केरु आहे ऐं लतीफ़ साईं तसौफ़ जे बारे में छा फ़रमायो। राति साईं अमेरिका मां हिकिड़े दोस्त टेलीफोन कई त तसौफ़ छा आहे साईं पुछो ऐं तसौफ़ जो बानी केरु आहे ऐं लतीफ़ साईं तसौफ़ लाइ सूफ़ी लाइ छा फ़रमायो। तसौफ़ त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां शुरू आहे असुल बानी त उहे सैयदना हज़रत अली साईं पोइ ईअं ई ॿिनि दरवेशनि ॿिनी तसौफ़ ते रोशनी विधी मौलाना रूमी जलालुद्दीन बि तसौफ़ में तमामु वॾो बुज़ुर्ग आहे उहे लतीफ़ साईं मसनवी पाण सां रखी पर सरकार लतीफ़ साईं फरमायो त मरणा जे अॻु मुआसिर मरी थिया न ॿार हूंदा से हयात जे मरणा अॻु मरी विया या फ़ज़कुरूनी अज़कुरकुम रब पाक फरमायो फ़ज़कुरूनी अज़कुरकुम तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां पर एतिरे तक यादि जो तूं न हुजे पर हू हुजे इहो तसौफ़ आहे माना तूं न हुजे एतिरो रब पाक खे घणो यादि कर त तूं न हुजे पर हू हुजे तुंहिंजी हस्ती मिटिजी वञे तूं न रहे पर हू रहे एतिरे तक रब जी यादि ऐं इश्क में माना फना थी वञे जो जीअं
ईअं सम्झ त तूं मरी चुको आहीं। लतीफ़ साईं फरमायो त वेठो पुछी पर करका हियार हलण जी, वेठो पुछी पर करका हियार हलण जी, अॼु आदेसी मर सुभां मरंदो सभु। तूं पर जूं ॻाल्हियूं वेठो सोचे थो त छा थियो छा न थियो। वरी फरमायूं त मूं तूं आउं असें चारई चिता लाइ, मूं तूं आउं असें चारई चिता लाइ त सदी दोज़ख बाहि तो ॾेई मांच। वेठो पुछी पर करका हींअर हलण जी, अञा अगर बगर इहे पर जूं ॻाल्हियूं वेठो सोचे थो पुछी थो। पर ॻाल्हि विसारे छॾ, करका हींअर हलण जी, हाणे बि हलण जी। अॼु आदेसी मर अलाह इश्क में फना थी, सुभाणे हर को फना थी वेंदी, रहंदी उहा बाक़ी ज़ात। तंहिं खां अॻु में तूं मरण को तूं मरी फना थी वेंदी। पोइ लतीफ़ साईं फरमायो अॼु आदेसी मर, वेठो पुछी पर करका हींअर हलण जी, अॼु आदेसी मर सुभां मरंदो सभु। तूं अॼु रब जे इश्क जे फना में मरी ॾिठा, सुभाणे त भला कंहिंजे हथो हर को मर। त अलाह पाक जी याद इश्क में फना थियण खे तसव्वुफ़ चयो वियो आहे। जीअं साईं फरमायो मरणा जे अॻु हुआ से त मरी थिया नमाज़, मरणा जे अॻु हुआ से त मरी थिया नमाज़, हूंदा से हुया जे मरणा मरी विया। सुभान अल्लाह। पहिरियों आशिक़ आहे, पोइ साॻियो आशिक़ माशूक़, इहो तसव्वुफ़ आहे। छो जो लतीफ़ साईं फरमायो त पाण ई जल जलाल, पाण ई जान जमाल, पाणी जान, पाणी जल जलाल, पाणी जान जमाल, पाणी सूरत सुकरनि की पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण प्यार, सभु सभु यार मचाई वारो, पाणी फसे पाण खे पाण ई महबूब, पाणी फसे पाण खे पाण ई महबूब, पाणी खलके खूब, पाणी तालिब तन। सो ही सो सो अजल सो अला सो पिरी सो पसा सो वेरी सो वाह। सुभान माना हर शइ इश्क अल्लाह ताला जे इश्क में एतिरो फना थी वञे जो इश्क रब जी ज़ात में सवा हर शइ खे साड़े फना कंदो। यानी हर शइ फना थी वञे, ख़तमु थी वञे, हिकु हिकु रहे। लतीफ़ साईं फरमायो सूफ़ इंसाफ़ कयो धोई वक़्त वजूद, सूफ़ इंसाफ़ कयो धोई वक़्त वजूद जो, पहिरियां पोइ थियो जीअरे पसंदि पिली। सूफ़ी लाकूफ़ी कोई न भास केर, मंझाई मंझ विड़े पतंगास पेर, जिनी साण पेर तनी संदुबा। लाकूफ़ी माना साईं? माना त मज़हब न हुजे, जीअं मज़हब न रखो। जीअं लतीफ़ साईं खां पुछो त साईं तव्हां भला शिया आहियो या सुनी आहियो? सरकार फरमायो त मां त ॿिन्ही जे विच ते आहियां। पुछऊं वरी पुछऊं साईं ॿिन्ही जे विच ते त कुझु कीन आहे? पाण फरमायूं त आहियां कुझु कीन। पोइ सरकार फरमायो त पुछो ई जा दोस्त ता, लतीफ़ साईं फरमायो पुछो ई जा दोस्त ता, पासे कर परहेज़ खे, जिनी ॾिठो हो त खे तंहिं दीन सभी दूर कया। छो जो सचल फरमायो त मज़हबनि मुल्क में माण्हू मुझाया, मज़हबनि मुल्क में माण्हू मुझाया, शेखी पीरी बुज़ुर्गी बेहद भुलाया, के निवड़ी पढ़नि निमाज़ूं किन मंदर वसाया, पर सचल ओॾो कीन आया अकुल वारा इश्क। ये लतीफ़ साईं फरमायो त कंहिं काम कापड़ी खां अहिड़ी रवश रवनि, कंहिं काम कापड़ी खां अहिड़ी रवश रवनि, न का दिलि दोज़ख ॾे न की बहिश्त घुरनि, न को कम कुफार सी न का मुस्लमानी बने। कंहिं काम कापड़ी खां अहिड़ी रवश रवनि, न का दिलि दोज़ख ॾे न की बहिश्त घुरनि, न को कम कुफार सी न का मुस्लमानी मन। उभा ईअं चवनि त कजो प्रिया खे पंहिंजो। साॻी ॻाल्हि सुल्तान बाबू फरमायो त नामे आलिम नामे फाज़िल ना मुफ्ती ना काज़ी हू,
ना दिल मेरा दोज़ख मंगे, ना शौक बहश्ती राजी हूँ, ना मैं तेरे रोज़े रखे, ना मैं पाक नमाजी हूँ। बाज मिसाल अल्लाह दे बाबू, हुई दुनिया पूरी बाजी। ना मैं जोगी, ना मैं जुगनुम, ना मैं चिल्ला कमाया हूँ। ना मैं जोगी, ना मैं जुगनुम, ना मैं चिल्ला कमाया हूँ। ना मैं भज मसीती वड़िया, ना तस्बा खड़काया हूँ। जो दम गाफिल सो दम काफिर, सानू मुर्शिदे पढ़ाया। सुनिया सुख गए खुल रखे, असा चित मौला व लाया। कीती जान हवाले रब दे, ऐसा इश्क कमाया हूँ। मरण कनु अग मर गए बाबू, ता मतलब नू पाया। सागी वो तसव्वुफ वारी ॻाल्हि अचे, छो जो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मूतू क़ब्ल अन तमूतू, मरो पर मरण को अॻु मरो। इन जो मक़सदु इहो न आहे त तव्हां पाण पंहिंजे जिस्म खे फांसी चाढ़े पढ़ो, ईअं न, पर ख़्वाहिशात खे मारियो, नफ़्स खे कटो, ख़्वाहिशात खे मारियो ऐं पंहिंजे नफ़्स खे ख़तमु करियो। नफ़्स छा आहे, कहिड़ी शइ आहे, जंहिंजो नालो नफ़्स आहे, उहा शइ कहिड़ी आहे? रूमी जलालुद्दीन फरमायो त नफ़्स 4 शयूं आहे, 4 शयुनि जो नालो नफ़्स आहे। मसलन पाक उहे कहिड़ियूं शयूं? पहिरीं दौलत, ॿी शोहरत, टी शहवत, चौथी इज़त। इन्हीं खे नफ़्स चइबो आहे। दौलत, शोहरत, शहवत, इज़त, इहे जेको 4 शयूं पहुंदो न, पोइ थींदो मूतू क़ब्ल अन तमूतू, मरण खां अॻु मरी। ठीकु आहे न? हाणे इन्हीं खे नफ़्स चइबो आहे, इहे 4 शयुनि खे नफ़्स चइबो आहे। वना नफ़्स अनिल हवा, क़ुरान पाक। तव्हां पंहिंजे नफ़्स खे शुद्ध, जंहिं पंहिंजे नफ़्स खे शुद्ध ऐं इरादनि खां रोको, अलाह जे हज़ूर में बीहण थो, उहो कमु आहे। हाणे लतीफ़ साईं इहो बि ॻाल्हायो त लाइ खंजर लाइ जो ही खच्चर कोन्हे, क़ुरान में आहे। लाइ खंजर लाइ जो ही खच्चर खे हण, खच्चर माना नफ़्स सही, खंजर कहिड़ो? लाइ माना खणी, लाइ खंजर ला जो, ला माना ला इलाहा इल्लल्लाह वारो खंजर खण, माना त अलाह खां सवाइ ॿी शइ आहे? जे सिजो घुरियो त सितारो आहे, उहो सितारा आहिनि बि सही, पर सिजो घुरण खां पोइ सितारो ई कोन्हे। ठीकु आहे। अलाह जो इश्क जे सिज, अलाह जो इश्क आहे जंहिंजे सीने जे अंदरि ईंदो न, पोइ उन अलाह खां सवाइ ॿी शइ आहे ई कान। हा साईं, हा। जीअं लतीफ़ साईं फरमायो, वहदहु ला शरीक लहू, ए हिकिड़ा ई हक़, ॿिया खे बख जिन विधोसीं बरसिया। वहदहु ला शरीक लहू, चवंदो आहे फर्ज़ वाजिब सुन्नतूं तिना तर्क बपाए, तोबा संदी तस्बीह तूं पढ़ण सां पुॼाए, नांगा पंहिंजे नफ़्स खे का सही राह सुहाए, त सदी दोज़ख बाए तूं उॾाई बाए। वहदहु जे वठिया, पोइ हुन पेट ते लाइ खंजर लाइ। हाणे हीअ ॾिस, हिकिड़ा ई वठल, वहदहु जे वठिया से इल्लाह सी तोरी, हियो हक़ीक़त गॾियो तरीक़त तोरी, मार्फत जे बाटसी ॾिसांदड़ ॾोरीने, सुख न सुता कॾहिं से वेही हो, खुलो कोरी आशिक़, लाइ खंजर लाजो तुंहिंजी खच्चर खे नफ़्स खे, कहिड़ो? ला इलाहा इल्लल्लाह खंजर। सुदुनि जो सैयद चए, लिथियूं सभु विझण, ख़्यालु ख़तमु कर, पेर परूड़े खण त हलण में ई, पेर परूड़े खण आसानी, आसानी। छो जो करड़ा डूंगर का घणी जित बरपट सुजन बहिरा, अॻिते बरपट करड़ा डूंगर का घणी जित, लतीफ़ साईं फरमायो, करड़ा डूंगर का घणी जित बरपट सुजन बहिरा, ॾार ॾार विसरियो थिया हरीफ़ हैरान, ससूं लॻियो सैयद चए मोहबत मैदान, जंहिंजो आरियाणी अॻुवाण तंहिंखे ॾाहियो बाख बहिरो। मतिलब त पाण खे फना करणु तसव्वुफ़ आहे, ही वञे त हू थिए। जे निमाज़ में माण्हू बीहे थो, बादशाह दस्तगीर बादशाह जनाब फरमायो, तूं निमाज़ में बीहे थो ऐं चवे थो त मां बि आहियां ख़ुदा बि आहे, इन खां वधीक ॿियो कहिड़ो शिरक थियो? हे त ॿ थी विया।
शैतान बचियो हो त तड़जी वियो जे हिकु मलाइकनि चयो हिकु आहे क़बूल पइजी आहे शैतान चयो त न हे मिटी आहे ऐं बाहि आहियां तूं वरी अलाह साईं खे ईअं चई त अलाह तड़े करे हू तड़जी वियो ईअं न थियो ॿ आहे ई न कसरत तां वहदत लतीफ़ साईं फरमायो कसरत तां वहदत वहदत कसरत तां वहदत कसरत वहदत कुल हक़ हक़ीक़ी हिकिड़ो ॿोली ॿी ॿ भुल हू हुलाचो हुल बिला सम्झो सघे ही जेको गुज़ारे कसरत इहो धड़ी कोई रखियल आहे असल में हिकिड़े आशिक़ चयो आहे त इहो ढंग रखी आयो ढोल ॾिसां त हिते केरु थो सुञाणे ऐं जी सूरत त हिकु ई आहे हाणे जे नुक़्तो हिकिड़ो ठहंदो त आहिनि बसि ऐं उहो नुक़्तो ठाहिणो आहे कीअं हिकु नुक़्ता यार पढ़ाया आहे भुला छा हाणे इहो नुक़्तो ठही वञे न पोइ तसवुफ़ आहे ईअं सभु रूह खां भला अॻे जिस्म खां पवण खां अॻ में जेको रूह हुते हो अलस्त जे ॾींहुं लतीफ़ साईं फरमायो त अलस्त बि रबिकुम जॾहिं कमु पियो अलस्त बि रबिकुम जॾहिं कमु पियो कालू भला कल्बसन कॾहिं चयो कहीं वेल पियो वचन वेड़ी चयोसि हाणे जॾहिं जिस्म जे पवण खां अॻ में जो रूह हुयो न उहो पुछा हुई कोन उहो त पाकी पाक हो न हीअ त पोइ थी न हाणे हे पोइ पवण सां जेको आहे सो ऐं गैर थी वियो जुदा जुदा ॻाल्हि थी वई ठीकु आहे हीउ जिस्म हाणे नुक़्तो ठाहिणो आहे भुला शाह फरमाए हिकु नुक़्ते विच जा ॻाल्हि मुक्ति हिकु नुक़्ता यार पढ़ाया उहो नुक़्तो कहिड़ो आहे उहो जिस्म आहे इन खे ठाहिणो आहे बसि उहो ट्राई वेंदो त बसि मिली वेंदो इहो ट्राई लाइ खजर ला जो ही खच्चर खे हण खच्चर माना आहे जिस्म खे हण पंहिंजे खे ला इलाहा इल्लल्लाह वारी काती ताईं ड्राई ख़तमु थिए न मरी मिटी थिए ए तन रब सचे दा हजरा विच पाप कीरा जाती ए तन रब सचे दा हजरा विच पाप कीरा जाती न कर मिनत ख्वाजा खिज़र दी तेरे अंदर आब हयाती शौक़ दा दीवा बाल अंधेरे मता लब यार खड़ा थी मरण कनु वक़्त मर गए बाहू जिना हक दी रम से पिछा थी चशम बंद गोश बंद लब बंद मोहम्मद जलाल के फरमायो अखियुनि खे बंदि कर कलनि खे बंदि कर ऐं चपनि खे बंदि कर चशम बंद गोश बंद लब बंद घर न पींदी हक़ तुरा बंद बर बंद कंदे जेकॾहिं तोखे पोइ रब दीदार न थिए मूंखे गली जाए साॻी ॻाल्हि लतीफ़ साईं फरमायो इहे गाॾिया कन ते ॿिया कन ते गिने अचे इहे जेके कन ते इहे गॾनि खे बि हूंदा आहिनि कन इहे तूं विकिण ख़तमु कर इहे गाॾिया कन ते ई तूं ॿिया कन गिने तनी सी सुणे सुपिरिया सॼी ॻाल्हि वरी फरमायो पुठियां त अंधियूं जे तूरिया सरकार फरमायो चशम बंद गोश बंद लब बंद इन ते मिले जुले थी ॻाल्हि ॾसो इहे अलाह जा अलाह वारनि जा जेके साईं हू आहिनि न हिकु असुल छो जो सव ॾींहं रूबी साईं फरमायो खणी ॿार तूं न पोइ बि उन्हनि जूं सूरतूं जुदा जुदा नज़र ईंदियूं पर रोशनी हिकु आहे हाणे हे औलिया अलाह ईअं सम्झो इहे अलाह जे तरफ़ां भरियल हिकु आहिनि ॾीआ जी मिसले ॻाल्हि जीअं अलाह ताला फरमायो वसराजम मुनीरा असां तोखे रोशन ॾीओ करे मोकिलियोसीं महबूब करे छॾायोसीं हीअ दुनिया हिकु कमरो आहे पर असां तोखे वसराजम मुनीरा सिराजम मुनीरा माना तोखे रोशन ॾीओ करे मोकिलियोसीं ठीकु आहे हाणे 100 ॾींहं ॿार जुदा जुदा सूरतूं नज़र ईंदियूं पर इन में रोशनी उहा हिकु हूंदी अहिड़े नमूने औलिया जुदा जुदा नालनि सां ऐं जुदा जुदा सॾजनि था दरगाहूं बि सॾजनि थियूं जुदा जुदा पर उन्हनि जेको रूह आहे उहो हिकु आहे जीअं ॾींहंनि जी रोशनी हिकु आहे सूरतूं जुदा जुदा उहो हिकु ई शइ आहे छो जो रूमी साईं फरमायो चशम बंदि गोश बंदि लब बंदि
माना अखियुनि खे बंदि कर, कननि खे ऐं पंहिंजे लबनि खे। हाणे साॻी ॻाल्हि लतीफ़ साईं फरमायो, उपटिया त अंधियूं, जेकॾहिं हे मुंहिंजूं अखियूं पटियल आहिनि त पोइ असांजे लाइ सबक़ु माना हो त कामिल हुआ, रोशन हुआ, उपटिया त अंधियूं माना अंधियूं हुयूं, पर पूरिया त पहिरीं पसंदि। जेकॾहिं वरी उपटिया चशम बंदि हो रहो ही साॻी ॻाल्हि, उपटिया त अंधियूं जे पूरिया त पहिरीं पसंदि। वञी रोज़ रसनि हबी बाड़े हुजे। सरकार फरमायो जिन खे दौर दर्द जो से सबक सूर पढ़, फिक्र फरे हथ में माठ मुतालिब, ज़िक्र सां गॾु फिक्र ज़रूरी आहे। सुल्तान बाबू साईं फरमायो त फिक्र खां सवाइ ज़िक्र करणु ईअं आहे जीअं कुते जी भौंक, फिक्र न आहे त पोइ कुझु बि। हा साईं, ज़ाहिरी तस्वीर हुजे, अंदर में फिक्र दुनिया जो हुजे, ही कहिड़े क़िस्म जी तस्वीर त तस्वीर पढ़ंदे मकारा वाली ते ॾाढी की चिट्ठी बोला मराया माल अहिड़े ॻाल्हियूं जी तरकारी लॻी ॾिठी, ना तूं मंदर मस्जिद वड़िया, ना तूं क़बर अंधारी ॾिठी, वे बोलिया ख़बरां पहुचंदी जॾहिं मुंहं ते आ वई मिठी। ते तस्वीर फिरी ते दिलि न फिरिया की लहिणा तस्वीर पढ़ के, इल्म पढ़े ते अदब न सिखिया की लहिणा इल्म पढ़ के, इल्म पढ़े सैयद ज़ात जो अदब न कई, छा इल्म पढ़े। चिले कटे ते रत न खटिया की लहिणा चिलिया वरते, जाग बिना दूध न जमते बाप मोहन लाल कट के। चिले कटे ते रत न खटिया की लहिणा चिलिया वड़के, जाग बिना दूध न जमदे बाबू थोड़े मोहन लाल कड़ के। लतीफ़ साईं बि चिले जी ॻाल्हि ईअं कई त तेड़ा चालीहा मचाली जहिड़ो पसण प्रिय जो, तेड़ा चालीहा मचाली जहिड़ो पसण प्रिय जो, कहिड़ी कातिब थो करी मथे पन में टीह, जे वर्क वराए 20 त हर कुड़े हिकिड़ो। सुभान अल्लाह। त जन खे दौर दर्द जो से सबक सूर पढ़नि, फिक्र पर हथ में माठ मुतालिब कनि, यानी ज़िक्र सां गॾु फिक्र बि ज़रूरी आहे। छो जो ठरियल लोह खे इश्क खां ऐं फ़िक्र खां बिना इबादत ईअं आहे जीअं ठरियल लोह खे धक हणा कुझु ठहे ई कोन मेरी चाहे। साईं ठरियल लोह खे माण्हू वॾो कुटे कुल्क कड़ो कुझु छा थो, हा साईं का शइ ठही कोन सघंदो। तंहिं करे गरम लोह हूंदो त ॿिनि धकनि में मक़सदु पूरो थी वेंदो ठही। इश्क बि ईअं इंसान खे जेको आहे सो अलाह जे फ़िक्र में ज़िक्र में उन में इश्क गरम करे थो ऐं रब जी ज़ात खे मिलाइण लाइ इश्क ज़रूरी आहे। जिन खे दौर दर्द जो से सबक सूर पढ़नि, फिक्र पर ई हथ में माठ मुतालिब कनि, पनो सो पढ़नि जंहिंमें पसंदि कजे। पर लतीफ़ साईं फरमायो पढ़ियो पढ़े जा सबक इन सूर जी, पढ़ियो पढ़े जा सबक इन सूर जी, नीम रखजांइ मन में अलॻि ते अॻियां, चिता चोर जाए ख़्यालात लतीफ़ लायो लाभ अलॻि सी असां सॼण सुनी रहियो आहे। सुभान अल्लाह। बदऊ जे वठियासीं इल्लासी ओरी में, इहो हक़ीक़त करियो तरीक़त तोरी में, मार्फत जी माठ सी ॾिसांदड़ ॻोल्ही में, सुख न सुता कॾहिं से वेही ॻोड़ी में, पुलो कोरी आशिक़ बिलजी। के बारे में सभिनी अलाह वारनि चयो आहे, उन जी थोरी महिरबानी। अलाह साईं तव्हांखे मुर्शिद साईं कंदो, पंहिंजो वेझो बि कयो आहे, अञा वेझो कंदो, अञा पंहिंजे शहर में वेझो रहाईंदो जो रोज़ इहो। हाणे ॿियो कमु सभु पाण छॾे कमु इहो ई कबो पियो। खॾो खोटबो आहे खूह वांगुरु, उन में हिकिड़ो तख़्तो रखिबो आहे, पोइ जेके सज़ा ॾिनी वेंदी आहे
माइट कारोबार ॿुधी चरिया थी विया चरिया इश्क वारा त सभु भाई आहिनि ॿुधी हा बाबा बाबू तुंहिंजो छा सभिनी खे पी करे ॾींदा आहिनि पप्पा जी ॻाल्हि थो कयां हे इश्क जूं ॻाल्हियूं कंहिंखे कंहिंखे सम्झ में ईंदियूं हा हा पोइ मूं सम्झायो न न हाणे न मां सम्झायो मां मस्जिद में वेही हिकदमि भाई तो तुम बड़े कयो छा ये सब बहुत ही मेहरबानी है हां फिक्र ॾिनल फिक्र जोगी बना औलिया अल्लाह अब उन्हीं की सामी भी काथी चयो थी वैरागी भी चयो थी अहिड़े नमूने सां हिकु शइ जा ॿ टे नाला आहिनि लतीफ़ साईं फरमायो जे बाए जोगी थिया तो दिल में देख चाड़ जेरा जिगर भूख में फिफड़ पूरे बार तो कादिर तुझी कार खाती खाली बकरे जे भाई जोगी थिया तो संग सभई ट्रोड़ जेके भी रिश्ता नाता दुनिया जा जेके भी ट्रोड़े छॾ ये रुकावटूं आहिनि अल्लाह ताला सां मिलण लाइ तुंहिंजे लाइ ये रुकावटूं इन्हनि खे ख़तमु करे छॾ जे भाई जोगी थिया तो संग सभई ट्रोड़ जे ॼावा न ॼापंदा जी तिनी सी जोड़ लमी लिद वलम झूलत अला न ॼणे वाले ॼापन हिकु आहे उहो हिकु आहे न ॼणियो न ॼाओ उते थो लतीफ़ साईं ॻाल्हाए जे ॼावा न ॼापंदा जी तिनी सी जोड़ जे भाई जोगी थिया त संग सभई ट्रोड़ जे ॼावा न ॼापंदा जी तिनी सी जोड़ त तूं पहुची तोड़ महबत जे मैदान में वरी लतीफ़ साहिब फरमायो त जे भाई जोगी थिया रिली खणी मरुल वेड़े वेह वजूद खे हेकड़ाई जो हुल आही पाण अमुल छो थो पिने पेना गन खां आही पाण अमुल लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम असां इंसान खे सुहिणे अंदाज़ में ख़लक़ियो आहे सुहिणो करे पाण अमुल लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम असां इंसान खे सुहिणे अंदाज़ में ख़लक़ियो आहे सुहिणो करे पैदा कयो आहे हर शइ खां मथे आला करे ख़लक़ियो आहे पैदा कयो आहे पाण अमुल छो थो पिने पेना गन इंसान पैदा छो थियो आहे अल्लाह से फरमायो आहे वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून असां इंसाननि ऐं जिन्हनि खे इबादत लाइ पैदा कयो आहे न की कंहिं ॿी शइ जे लाइ हा साईं छा जे लाइ इबादत लाइ अल्लाह से फरमायो असां इंसाननि खे इबादत लाइ ख़लक़ियो आहे न की कंहिं ॿी शइ जे लाइ वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियाबुदून रब पाक फरमायो असां इंसाननि ऐं जिन्हनि खे इबादत लाइ ख़लक़ियो आहे तव्हां ते इहे असांजी इबादत कनि रब फरमायो मुंहिंजी इबादत कनि सुवाल थो करे त इबादत जे लाइ त मलाइका बि काफ़ी हुया बाक़ी इंसान छा जे लाइ पैदा थियो आहे हाणे अल्लाह ताला वरी फरमायो त लक़द ख़लक़नल इंसान फी कबद असां इंसान खे ॾुख में पवण लाइ ख़लक़ियो आहे छो जो मलाइकनि खे ॾुख कोन्हे मथे ॾुख आहे छा मथे त ॾुख कोन्हे छो जो इम्तिहान ई इंसान ऐं जिन जे लाइ आहे ॾुख सुख बि ॾुख उते त सुख आहे ॾुख बि इंसान जे लाइ आहे लक़द ख़लक़नल इंसान फी हा लक़द ख़लक़नल इंसान लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम अॻ बि आयत पढ़ीसीं अल्लाह साईं फरमायो आहे त असां इंसान खे ॾुख पवण लाइ ख़लक़ियो आहे लतीफ़ साईं फरमायो त मुठ मुठ सूरनि सभु कयूं पर मूं वटि वथाणा इन्ही ॾुख जेका आयत पढ़ीसीं लक़द ख़लक़नल इंसान फी कबद असां इंसान खे ॾुख में पवण लाइ ख़लक़ियो आहे
हाणे ॾुख ई खज़ानो आहे। जलालुद्दीन रूमी साईं फरमाए थो इंसान तूं खज़ाने खे तलाश थो करी, रूमी साईं फरमायो आहे तूं खज़ाने खे तलाश थो करी त उहो खज़ानो हथु कयां। जलालुद्दीन रूमी साईं फरमायो उहो खज़ानो त ॾुख अथई, जेकॾहिं तोखे ॾुख मिलियो त खज़ानो मिली वेंदो। लतीफ़ साईं फरमायो ॾुखनि खे शाबाश जिन मूंसी गॾु घारियो, ॾुखनि खे शाबाश जिन मूंसी गॾु घारियो। जासी हुयसि जबल में तासी हुआ मूं पास, जॾहिं पुनलसी मिलियासि त वीचारा ई ॿिया हलिया। लतीफ़ साईं फरमायो जतन साण जाकू सरकियूं मूं संग पियो, जतन साण जाकू सरकियूं मूं संग पियो में करे कोहारल वियो तन छिनी ताकू, आउं पिणु तॾाकू अधु ॾुखो ई आहियां। सरकार फरमायो त मुठ मुठ सूरनि सभु कई, मुठ मुठ सूरनि सभु कई पर मूं वटि वथाणा आहिनि। मुठ मुठ सूरनि सभु कई, मुठ मुठ जेतिरा सभु वटि सूर आहिनि ॾुख, पर मूं वटि वथाणा आहिनि। भरियूं कयो भुणान विया विहाऊं निकिरी, आउं त खयूं गुबद वता पर उहे फैज़ वठण वारा हलिया विया। जी साईं। सूफी साईं जी साईं। सूफ़ी जे सूफ़ी माना साहब, सूफ़ी लाकूफ़ी कोई न बास केर। पहिरियों सूफ़िन साफ़ कयो, लतीफ़ साईं फरमायो सूफ़िन साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तंहिं पोइ थियो जीअरे पसण पिरणी। सूफ़ी माना साफ़, ॾिसो शाइरी ॿुधाए थो त सूफ़िन साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, यानी ही दिलि हिकु वर्क आहे। ही इंसान हिकिड़ो किताबु आहे जेको आख़िर ताईं महशर जे ॾींहुं खुलंदो। हा साईं, खुलंदो। अगरि इहो साफ़ आहे, रब जो इस्म ऐं क़ुर लिखियल त क़बूल आहे। हा साईं, हाणे इहो इंसान जी दिलि जेका आहे इहो हिकिड़े क़िस्म जो वर्क आहे। सूफ़िन साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तंहिं पोइ थियो जीअरे पसर पीनीअ जी। हाणे सूफ़ी जी माना आहे साफ़ रहे, एतिरे क़दुरु साफ़ रहे हिकु अलाह करे जो पाण बि न रहे पाण बि। अल्लाह ताला जे इश्क में अल्लाह ताला खां सवाइ बाक़ी जेके शयूं आहिनि सभु साड़े छॾे ख़तमु करे, सभु सड़ी वञनि ख़तमु थियनि, पंहिंजो वजूद सड़ी वञे विसरी वञे फना थी वञे, इन खे सूफ़ी चइबो आहे। जीअं रूमी साईं फरमायो अलफ़ लिखो, लिखण में ख़ाली आहे हिकु आहे। ए इंसान तूं बि अलफ़ सां इश्क थो करे त ख़ाली थी ऐं हिकु थी न बछो थो खणे। जेको अकेलो हूंदो आहे उहो ई साफ़ हूंदो आहे। हदीस शरीफ़ में आहे त हिकु इंसान जेको आहे हिक में अमुन आहे, ॿिनि में मुसीबत आहे, ॿिनि में बि मुसीबत आहे, त टिनि में छा हूंदो? वहदहु ला शरीक लहू, हे हिकिड़ा ई हक़, ॿियाई खे बख जिन विधो से वरसिया आहे। लतीफ़ साईं फरमायो ॿियो ॾेई ॿन हल जे पासे हेक, जेतो नज़र नेक त बिस्मिल्लाह बसिया। सूफ़ी माना, सूफ़ी जी माना इहा थींदी त माना साफ़ रहणु रब जी ज़ात खे ई। जीअं अल्लाह ताला इंसान में रोज़े अवल जे ॾींहुं अलस्त वारे ॾींहुं इंसान में रब सां हिकिड़ो जोहर विधो हो पंहिंजी मार्फत जो, कुंत कंज़न मख़फ़ियन। अल्लाह ताला फरमायो मां हिकु छुपल खज़ानो आहियां ऐं चाहिनि त पाण खे ज़ाहिर करियां, इंसान खे थकियो पाण खे ज़ाहिर। वरी अल्लाह ताला फरमायो अतल्ला, अल्लाह ताला फरमायो अला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम, पर उहो फ़ाइदे वारो हूंदो जो सालिम दिलि आणींदो। उहो जेका मार्फत रब फरमायो जेको इंसान जे अंदर में मूं विधी, जेको सामान विधो मां संदूक में, उहो सालिम दिलि साफ़ करे मूं वटि साॻियो खज़ानो
वापसि खणी ईंदो त पोइ क़बूल कोन्हे। रूमी साईं फरमायो इंसान तूं कंहिं बादशाह वटि वारीअ जी ॿोरी भरे वेंदे त बादशाह तोखां ख़ुशि थींदो? कॾहिं बि ख़ुशि न थींदो। पर जेकॾहिं इंसान तूं मोतियुनि जी ॿोरी भरे बादशाह वटि वेंदे न त बादशाह तोखां ख़ुशि थींदो। उते मोतियुनि जी कमी कोन्हे पर पोइ बि तो ॾांहुं ख़ुशि थींदो। हाणे रूमी साईं फरमायो त इंसान तुंहिंजो जिस्म जेको आहे इहो मिसले ॿोरी आहे। तूं वारी जहिड़ो अमल खणी सुभाणे ही ॿोरी जो मुंहुं खुलंदो हिन जिस्म जो। हीअ सॼो ॿोरी आहे हिकिड़े क़िस्म जी। हाणे हे उते खोलींदा तोखे त हिन में छा हो। हाणे इन ॿोरीअ में जेकॾहिं तूं वारी जहिड़ो अमल खणी वेंदे त काॾों क़बूल पवंदी रब धणी वटि। तोखे घुरिजे त तूं हिन जिस्म जे ॿोरीअ में रूमी साईं फरमायो त मोती खणी वञ। पोइ ही जेको उते तुंहिंजे जिस्म जी ॿोरी खोलींदा न उते मोती निकिरंदा। अलाह ताला वटि त बादशाह वटि त मोतियुनि जी कमी कोन्हे पर तोॾो राज़ी थींदो कोन्हे। लतीफ़ साईं फरमाया सूफ़ी ला कूफ़ी कोई न बास किए। सूफ़ी दीन मज़हब खां फारग हूंदो आहे। सूफ़ी उहो आहे जेको कंहिं बि शइ में अड़े न फासे न। रोज़ो निमाज़ बरहक़ आहे हिन जो लतीफ़ साईं पाबंद रहियो आहे छो जो सरकार जी मस्जिद गवाही आहे भेट ते। बाक़ी सूफ़ी साफ़ कलब रखण वारो सूफ़ी चइबो आहे। मंझाई मंझि वेड़े पधर नास पेर अंदर जो अंदर में पंहिंजे नफ़्स सां विढ़ंदो। ॿाहिरि हुनजो निशान बि न छॾींदो। माण्हुनि खे परुड़ न ॾींदो। जनी साणनि वेर तनी संदो वाहिरो। जेको सूफ़ीअ सां वेर कंदो सूफ़ी वरी उनजो ई वाहिरो थो थिए। सो ही सो हू सो अजल सो अला सो पिरी सो पसा सो वेरी सो वाहिरो। पाण ई जल जलाल हू पाण ई जान जमाल पाण ई सूरत सुपिरनि जी पाण ई हुस्न कमाल पाण ई पीर मुरीद थिए पाण ई पाण ख़्याल सभु ई हाल मंझाई मालूम पे जा पाण में कयम रूह रिहाण। लतीफ़ साईं फरमायो पे जा पाण में कयम रूह रिहाण त न को डूगर ॾेह में न का केचन काण। उन पुनू थियसि पाण ससूं था सूर हुया। हो त तुंहिंजे हंज में पुछी कोह पई हो त तुंहिंजे हंज में पुछी कोह पई। वफ़ी अनफुसकुम अफला तुबसिरून सोचे कर सही कॾहिं कान वई का होत ॻोल्हण हट ते। होत तुंहिंजे हंज में पुछी कोह परियाण वनन अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद। तुंहिंजो तो ई साण आहे पंहिंजो पाण आॾो अजीबनि जी। ॾिसो न सूफ़ी माना साफ़ रहण। सूफ़ी माना साफ़ रहण। लतीफ़ साईं सुर्राम कली में फरमायो त कई काम कापड़ी था अहिड़ी रवश रवनि। सरकार फरमायो कई काम कापड़ी था अहिड़ी रवश रवनि न का दिल दोज़ख ॾे न की बहिश्त घुरनि न को कम कुफार सी न का मुस्लमानी मञे उभा ईअं चवनि त कजो प्रिया खे पंहिंजो। इन में ॾिसो न त माना रब जी ज़ात हिक में फना थी वञणु सूफ़ी खे सूफ़ी उनखे चइबो आहे जेको रब जी ज़ात में फना थी वञे पाण न रहे हिकु रहे। सुल्तान बाबू साईं फरमायो जेकॾहिं मुसले ते बीही ऐं चवे थो त अलाह बि आहे मां बि आहियां त इन खां वधि ॿियो कहिड़ो शिरक आहे। इहो ई त शिरक आहे वरी। हाणे अहिड़े नमूने जो शहर बाबू सुल्तान फरमायो त नामे आलिम नामे फाज़िल ना मुफ्ती ना काज़ी हूं ना दिल मेरा दोज़ख मंगे ना शौक बहश्ती राज़ी हूं नामे तेरे रोज़े रखे नामे पाक निमाज़ी हूं बाज विसाल अल्लाह दे बाहू हुई दुनिया कूड़ी बाज़ी हूं। जी साईं इंसान खे नफ़्स जो ख्वाल साईं भुलाईंदड़ शइ आहे।
भला जेकॾहिं ॾिसो गॾह खे जो साओ चश्मो पहिरायूं त उनखे पलाल बि लूसण नज़र ईंदो। इंसान खे बि नफ़्स साओ चश्मो पहिराए छॾियो आहे। हीअ दोज़ख जहिड़ी दुनिया जो हुनखे जन्नत थी नज़र अचे। लतीफ़ साईं फरमायो खंजर जे लाइ लाए खंजर ला जो ही खच्चर खे हण, लाए खंजर ला जो ही खच्चर खे हण। सुधन जो सैयद चए लाए खंजर ला जो ही खच्चर खे हण। सुधन जो सैयद चए विथूं सभु विकण, पेर परूड़े खण त हलण में हीरी थी। सुभान अल्लाह। इहो नफ़्स खच्चर नफ़्स आहे गॾु। इनखे खंजर कहिड़ो हण? ला इलाहा इल्लल्लाह वारो, माना अलाह खां सवा ॿियो को बि कोन्हे, नाहे को अलाह खां सवा ॿियो। हाणे सूफ़ी बि पंहिंजी ज़िंदगी खे ला इलाहा इल्लल्लाह बणाए, माना अलाह खां सवा ॿी का बि शइ कोन्हे। जॾहिं सिज उभरियो त सितारो ई कोन्हे। सितारा त आहिनि, ॾींहं जो बि आहिनि न सही, पर सिज उभरण खां पोइ सितारो ई कोन्हे। माना जेकॾहिं इश्क जो सिज इंसान में उभरे थो न, पोइ मख़लूक कोन्हे हुनजे लाइ। पोइ माना रब ई रब आहे। एक कसर दर लख कोड़े गिड़स खिड़कियूं, जेॾा करे पर तेॾा सॼण साम्हूं। इहो हिते अथव सही। जॾहिं सिज उभरियो त सितारो ज़ाहिर कोन थो थिए, आहे बि सही त ज़ाहिर नथो थिए। इंसान में बि इश्क जो जॾहिं सिज उरूज उभरंदो न त हीअ मख़लूक हुनखे ज़ाहिर नज़र न ईंदी, जीअं सितारा ॾींहं जो नज़र नथा अचनि सिज उभरण सां। इश्क जे करे इंसान पोइ मख़लूक नज़र नथी अचे। पोइ ला इलाहा इल्लल्लाह नाहे को अलाह खां सवा को ॿियो आहे बि कोन। सुभान अल्लाह। हाणे वरी लतीफ़ साईं जो जेको पैगाम आहे असांजे लाइ, हिन पूरी काइनात लाइ। जी साईं। ऐं पहिरीं बेत में जेको अवल अल्लाह, हा, त लतीफ़ साईं जो पैगाम असांखे छा थो चवे ऐं असांखे छा करणु घुरिजे? साईं जी तारीफ़ थो करे लतीफ़ साईं पहिरें शहर में, रब जी वाखाण सना। अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी, कादिर पंहिंजे कुदरत सी क़ाइम आहे कदीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो साराया सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ू जोड़ जिहान। इन में इंसान खे लतीफ़ साईं फरमाए थो ऐं अलाह साईं जी तारीफ़ करे फरमाए थो त रब क़दीम भी आहे, अलीम भी आहे। अवल आला अलीम आला आलम जो धणी, कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे कदीम। रब पाक जी तारीफ़ लतीफ़ साईं थो करे ऐं ॿुधाए थो त रब साईं पाक आहे, अवल बि आहे, ज़ाहिर बि आहे, बातिन बि आहे, उहा ई ज़ात आहे। माना अलाह खां सवा ॿी शइ आहे ई कोन। सूफ़ी उनखे चइबो आहे जेको ॿी शइ खे त ख़तमु करे पर पाण खे बि ड्राहे छॾी। जा पसी पाण खे ताता न आहे निमाज़, सभु विञाए साज़ तंहिंखां पोइ तकबीर जो। मौलाना रूमी फरमायो कसे गोयत के आशिक बेनिमाज़ अस्ति। कंहिं शख़्स चयो त आशिक बेनिमाज़ी आहे। आशिका कुले वजूद निमाज़ अस्ति, आशिक सॼो वजूद निमाज़ आहे। ज़ाहिदा सजदा सजूद निमाज़ अस्ति, ज़ाहिरी बात ज़ाहिद जी सजे सजूद सां निमाज़ आहे। रूमी साईं फरमायो आशिका तरक वजूद निमाज़ अस्ति, आशिकनि जो त पंहिंजे वजूद खे तरक करण सां निमाज़ आहे। साॻी ॻाल्हि लतीफ़ साईं फरमायो त जा पसी पाण खे ता न आहे निमाज़। जेकॾहिं पंहिंजे वजूद खे हस्ती खे ॾिसे थो त पोइ निमाज़ तुंहिंजी न आहे। सभु विञाए साज़ तंहिंखां पोइ तकबीर चओ। कसरत, साज़ माना कसरत खे विञाए छॾ, ख़तमु करे छॾ, तंहिंखां पोइ तकबीर चओ, हिकु थी वञे। ईअं हा। अवैस करनी फरमायो त निमाज़ी उहो आहे जेको निमाज़ में बीहे त पोयों कोई खंजर हणेसि पेट ॾो निकिरी अचेसि बि निमाज़ी खे ख़बर न पवे। निमाज़ी उनजो नालो आहे। बादशाह पीर फरमायो त इंसान तोखे तूं निमाज़ थो पढ़े शर्म नथो अचे, मुसले ते थो बीहे त दिलि में औरत थी घुमई, हीअ कहिड़ी तुंहिंजी निमाज़ आहे?
तू बीठो मुसले ते आ दिल में औरत थी घुमई शर्म नथो अचे ही तू केड़ी नमाज पढ़ी रहियो आई काबे में बियो आ बुत आहिनि बुत थो घुमी जी सही सुभान नमाज त उहा आहे जेका फनाए त वठी अल्लाह अकबर मन तकबीर अची वई जुदा थी धड़ सिसी ॿई जुदा थी इन्ही खे नमाज चइबो आहे लतीफ़ साईं फरमायो जा पसी पाण खे ताता न आहे सजूद जेकॾहिं पंहिंजी ख़ुदीअ खे ॾिसे थो त पोइ तुंहिंजो सजूद ई न आहे बीठो आहे मुसले ते वरी दुकान में वञे थो सौदो वठणु ॾिसे थो त मां दुकान ते आहियां हर कंहिंखे पंहिंजी किरत यादि आहे निमाज़ में यादि थो अचे हर शइ निमाज़ में यादि थी अचे हीउ त होॾे हलियो वियो मुसले ते केरु आहे बुत बीठो आहे ख़्याल रूह त हलियो वियो होॾे हिते बुत बीठो आहे जा पसी पाण खे ताता न आहे सजूद विञाए वजूद तंहिंखां पोइ तकबीर चओ ही वजूद विञाए पोइ तकबीर चओ पोइ इहा तुंहिंजी निमाज़ सारो ई लतीफ़ साईं जो साईं इंसान खे शहर जेको आहे न इंसान जे लाइ नसीहत आहे हाणे हिकिड़ो शहर आहे मूंखे मूं पिरिन ॿधी विधो तार खे पाणीअ में उभा ईअं चवनि मुछुण पांद पुसाई सरकार फरमाई मूंखे मूं पिरिन ॿधी विधो तार में काथे तार में काथे ॿार में बीहंदो आहे पाणी में माना पाणी छा आहे ही दुनिया मथां ईअं चवनि मुछुण पांद पुसाई मथां पुसियो आहे विझाए बि पाणी में थो पुसजाए बि न हाणे मोकिलियाए बि दुनिया में थो दरिया दुनिया जे में विझाए थो पुसजाए बि न गुनाह बि न खणजाए गुनाहगार बि न थिजाए पोइ फरमाए थो लतीफ़ साईं जा गिड़ी मंझि पातार सा कीअं पुसण खां पाली रहे जेको भला गिड़ियो उहो कीअं पुसण खां पालो रहे पोइ त फरमाए आरिफ़नि वो पुछे थो त साल कॾहिं सबक़ त कीअं पुसण खां पालींदा छो जो लतीफ़ साईं पाण आरिफ़ आहे इहो इन जे करे पुछे थो त असां तव्हांखे सबक़ ॾियण जे लाइ उस्ताद त पाण पढ़ियल आहे जेकॾहिं लिखंदो बोर्ड ते त असां तव्हां लाइ लिखंदो न कुझु हू पाण त पढ़ियल आहे छो जो आरिफ़ जी ॻाल्हि आरिफ़ ॼाणे आरिफ़ जी ॻाल्हि आरिफ़ ॼाणे की ॼाणे नफ़सानी हू आरिफ़ जी ॻाल्हि सम्झी सघंदो मूंखे मूं पिरिन ॿधी विधो तार में उभा ईअं चवनि मुछुण पांद पुसाई जा घिड़ी मंझि पातार असां कीअं पुसण खां पाली रही साल कॾहिं सबक़ त कीअं पुसण खां पाली रहा हे सालकूं आरिफ़ूं सबक़ ॾियो त इहो कीअं भला टपजे हितां पोइ उहे चवनि था त शरीयत हक़ीक़त तरीक़त मार्फत जे मन में पांद न पुसे जी सही अची इज़राइल सुते जाॻाई ससुई तपई दौड़ाए दलील त पोइ पुनू पाली क़ुरान शरीफ़ में क़ुरान में अल्लाह ताला फरमायो आहे जंहिं इंसान जी हिन दुनिया में जंहिं शइ सां मोहबत हूंदी क़बर में बि उहो गॾु हूंदुसि हा साईं पोइ लतीफ़ साईं ॾिसो न मुनकर नकीर खे जॾहिं ॾिठाई ससुई जो वई उते त उते बि जेको आहे सो मुनकर नकीर खां इहो ई पुछई पुनल पई कंदी हुई मुनकर नकीर खे जॾहिं ॾिठाई अॻियां उथी उनजे पुनल पुछियाई अदा उताई पोइ साथ सॼणे आहे जंहिं माण्हूअ जी हिते मोहबत जंहिंसां आहे उहो क़बर में बि उहा ई शइ उन सां तो जनी जी तात तन पढ़ाए तुझी हाँ तो जनी जी तात तन पढ़ाए तुझी फज़कुरूनी अज़कुरकुम पढ़ो संगे ते ई परवरिश बात हथ काती गुण बात पुछी पोइ पिरी अथव
हाणे फज़कुरुनी अज़कुरकुम अल्लाह साईं फरमायो आहे त तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां। वशकुरुली वला तकफुरून, शुक्र कयो कुफर न कयो। फज़कुरुनी अज़कुरकुम, रब फरमाए थो तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां। भला इन खां वधीक नेमत कहिड़ी हुई जो रब फरमाए थो तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां। हाणे लतीफ़ साईं को कंहिं शख़्स भिट ते पुछियो त साईं, लतीफ़ साईं को कंहिं माण्हू भिट ते पुछियो त साईं अलाह हिनमहिल छा थो करे, अलाह हिनमहिल छा थो करे? लतीफ़ साईं फरमायो त अलाह हिनमहिल वेठो चए थो अब्दुल लतीफ़ अब्दुल लतीफ़ अब्दुल लतीफ़। लतीफ़ साईं फरमायो त अलाह हिनमहिल वेठो, अलाह साईं पाक फरमाए, अलाह साईं हिनमहिल फरमाए थो पियो त अब्दुल लतीफ़ अब्दुल लतीफ़। त उहो जेको शख़्स पुछे पियो उन्हीअ चयो साईं अलाह खे हेॾो सारो दुनिया जो कारखानो हलाइणो ई न आहे छा अब्दुल लतीफ़ अब्दुल लतीफ़ चओ? त लतीफ़ साईं फरमायो मां नथो चवां, आउं नथो चवां, पर अलाह ताला थो फरमाए त फज़कुरुनी अज़कुरकुम, तूं मूंखे यादि कर त मां तोखे यादि कयां। जॾहिं अब्दुल लतीफ़ जूं रंगूं ऐं वार वार अलाह अलाह करे थो त अलाह बि अब्दुल चए फरमाए थो त अब्दुल लतीफ़ अब्दुल लतीफ़। त इन में ईअं आहे त तूं उनजो ज़िक्र कंदे, रब जो तूं ज़िक्र कंदे त रब तुंहिंजो ज़िक्र कंदो, तूं रब जो फ़िक्र कंदे त रब तुंहिंजो फ़िक्र कंदो। ही अलाह वारा जेके ज़िक्र कनि था उन में ऐं आम माण्हू जे ज़िक्र करण में फ़र्क़ु आहे। ही सोज़ ऐं इश्क में फ़िक्र कनि था। लतीफ़ साईं जीअं फरमायो जन खे दौर दर्द जो से सबक सूर पढ़नि, फ़िक्र फरही हथ में, फ़िक्र फरही हथ में, माठ मुतालो कनि, पनो सो पढ़नि जंहिंमें पसंदि फिरी। सुल्तान बाहू साईं फरमायो फ़िक्र खां सवाइ ज़िक्र करणु ईअं आहे जीअं कुते जी भौंक। हा साईं, फ़िक्र ज़रूरी आहे, ज़िक्र सां गॾु फ़िक्र ज़रूरी आहे। फ़िक्र अंदर जी ॻाल्हि आहे, ज़िक्र त ॿाहिरि तस्बीह जी आहे। हा साईं, मोहबत वारनि लाइ पैगाम तव्हांजो त लतीफ़ साईं जो जेको आहे असल आहे जेको फरमायो आहे जी जी, या हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त हीअ जेके असां आहियूं दोस्त तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं, असांखे कीअं अञा बि वेझो थियणु घुरिजे जो असांजो कल्ब साफ़ थिए। साईं जी जी साईं ॾिसो न, कल्ब साफ़ तॾहिं थींदो जॾहिं इंसान में इश्क ईंदो त इश्क बाहि या गंद किचिरे खे साड़े छॾींदो। इंसान में जेके नफ़्सानी खबासत जो जेको गंद किचिरो ख़्यालु, इहो गंद किचिरे जहिड़ो आहे न, इहो हूअं न वेंदो, इश्क ई न खे साड़ींदो। इश्क सां इहो ख़तमु थींदो। इश्क छा आहे साईं? इश्क जी साईं, इश्क बाहि आहे साईं, बाहि माना तड़प, अलाह साईं जी तड़प हुजे। हिकिड़ी शइ, इश्क त आशिक़ खे बि जलाए छॾींदो आहे, आशिक़ खे माशूक़ करे छॾींदो आहे। माना उहो आशिक़ पाण न रहंदो आहे, उहो माशूक़ थींदो आहे। छो जो अलाह साईं फरमायो आहे जेको मूंसां मोहबत घणी थो करे, फ़र्ज़ बि पूरा थो करे, फ़र्ज़ ऐं नफ़िली इबादतनि जे ज़रिए जेको मूंखे वेझो थो थिए घणो, त मां उनजो एतिरे क़दुरु थियां थो महबूब, हो मुंहिंजो महबूब थो थिए, मां उनजो महबूब थो थियां, ऐं मां उनजा अखियूं थो थियां जंहिंसां उहो ॾिसे थो, मां उनजा कन थो थियां जंहिंसां ॿुधे थो, मां उनजा हथ थो थियां जंहिंसां ॾे वठे थो, ऐं उनजा पेर थो थियां जंहिंसां घुमे थो। हाणे ॿुधाए त इहो आशिक़ अॻ में हो, हाणे वरी थी वियो महबूब। पाण ई पसे, लतीफ़ साईं फरमाए पाण ई पसे पाण खे, पाण ई महबूब, पाण ई ख़ल्क़े खूब, पाण ई तालिब तंजू। जी साईं, जेको शहर अॻ में बि आऊं पढ़ियो त पाण ई जल जलालहू,
पाण जान जमाल, पाण सूरत सुपरन जी, पाण हुस्न कमाल, पाण पीर मुरीद थिए, पाण ख्याल सब ही हाल मंझाई मालूम थिए। इहो रूमी साईं जो हिकिड़ो किस्सो खणो सरकार फरमायो रूमी साईं हाणे आशिक ऐं माशूकी में साईं जेको आहे न उहो ॿ न थियणो आहे। अखियूं ज़ाहिर में ॾिसण में ॿ आहिनि पर नज़र हिकु आहे। एक प्यालो ॿ ॼणा इश्क न करे, ईअं लतीफ़ साईं जी फरमायो दिलि हिकु आहे ॼणा ॿ हुजनि कारगिज़ थी नथो सघे। जीअं फरमाई त ख़ुदी ऐं ख़ुदा कीअं मापंदा मन में, लतीफ़ साईं फरमायो ख़ुदी ऐं ख़ुदा कीअं मापंदा मन में, ॿिनि तरह जा आहे का मयाण में, मयाण में ॿ तरारूं थोरी पवंदियूं, हिकिड़ी पवे न, जा रब जा ख़ुदी। हाँ साईं मयाण में हिकिड़ी तरार पवंदी। इश्क में ॿ न थियणो पवंदो आहे साईं। रूमी साईं फरमायो हिकिड़ो आशिक़ हो माशूक़ सां मिलण वियो मसलन में। रूमी साईं फरमायो आशिक़ हो माशूक़ सां मिलण वियो, माशूक़ कमरे में अंदरि दर बंदि कयूं वेठो हो, आशिक़ वञी कुंडो खड़कायो त माशूक़ अंदरि अचुसि त केरु, त आशिक़ चयो त मां। त माशूक़ अचुसि त तुंहिंजे लाइ दर न खुलंदो, तूं मां कई आहे, माना एॾी ॿियाई करे पोइ आयो आहे मूं ॾे, माना जुदा तूं सम्झी एॾो पाण खे, हाणे तुंहिंजे लाइ दर न खुलंदो मूं वटि, हाणे तूं हलियो वञ, तूं अञा ख़ुदि ई ॿियाईअ में आहे, तुंहिंजे लाइ दर न खुलंदो, हलियो वञ। सुभान अल्लाह। तवजह थोरो। उहो आशिक़ हलियो वियो, 3 साल रूमी साईं फरमायो त झंक में वञी नफ़्स खे, अनानियत खे, मां खे पंहिंजी खे मारे 3 साल नफ़्स खे तसिया ॾेई, इन अना खे साड़े, मां खे साड़े, 3 सालनि खां पोइ अची जलालुद्दीन रूमी साईं फरमायो दर खड़काई। त आशिक़ माशूक़ अंदरि अचुसि त केरु, त ॿाहिरि आशिक़ कड़ो खड़कायो, उन चयो त तूं, ॿाहिरि बि तूं, अंदरि बि तूं, हिते बि तूं, हुते बि तूं, ज़ाहिर बि तूं, बातिन बि तूं। त आशिक़ माशूक़, हा माशूक़ अचुसि, ए आशिक़ हाणे तूं जेको आहे इहो तूं चयो आहे, हाणे ॿाहिरि तूं न आहे, इहो मां आहियां, मां तूं हिकु थी आहियो, हाणे तुंहिंजे लाइ दर खुलंदो, हलियो अचु। लतीफ़ साईं साॻी माना ईअं ई रूमी साईं जो ख़्यालु लतीफ़ साईं जो मिले थो। त लतीफ़ साईं फरमायो त कॾहिं खुलनि दर दोस्तनि जा, कॾहिं ताकियूं ॾिए, कॾहिं खुलनि दर दोस्तनि जा, कहिड़े टाइम खुलनि था, उन टाइम खुलनि दर खुले, दोस्त जो दर थो खुले जॾहिं तूं थो चवे इंसान, तूं ही तूं। रूमी साईं फरमायो इंसान तूं बि अधु राति जो तहजुद निमाज़ पढ़े थो ऐं तूं ज़िक्र करे थो, इहो ज़िक्र ऐं तहजुद निमाज़ ईअं सम्झो जीअं मौला पाक जो दर खड़काए थो, इन टाइम तूं बि इहो मां न कजांइ